नव दरो न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया नव दरो खां। नव दरो लॻे केटी मुमताज़ थाणे जे हद कच्चे जे ॻोठ में बुरड़ा ऐं भुट्टा खोड़ा खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। धुरनि में शिकतान तेज़ थी वई। मारिजी वियल मोहम्मद अज़ीम कुड़ियो जी जनाज़ा निमाज़ में PTI अॻवान अमीर बख्श भुट्टो शरीक। नव दरो लॻे केटी मुमताज़ थाणे जे हद कच्चे वारे इलाइक़े में हलंदड़ भुट्टा खोड़ा खूनी तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि बुरड़ा ॻोठ में घर ते फायरिंग करे मोहम्मद अज़ीम कुड़ियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े जे इतला ते केटी मुमताज़ पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए नव दरो इस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम कराइण बैदि लाश वारस वापसि कच्चे जे ॻोठ बुरड़ा खणाए विया। इस्पताल में मौजूद मक़तूल जे भाउ अहमद अली कुड़ियो ॿुधायो त मक़तूल भाउ मोहम्मद अज़ीम ज़मीन ते पाणी ॾियण लाइ वियो हो, जिते पाणी ॾेई जीअं वापसि घर पहुतो त भुट्टा खोड़ा तकरार तां मुखालिफ़ धुर जे हथियारबंदनि घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें गोलियूं लॻण करे भाउ मोहम्मद अज़ीम कुड़ियो क़तल थियो आहे। होॾां मक़तूल मोहम्मद अज़ीम कुड़ियो जी जनाज़ा निमाज़ सुबुह सां बुरड़ा ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि समेत PTI अॻवान अमीर बख्श भुट्टो पिणु शिरकत कई। जनाज़ा निमाज़ अदा करण बैदि खेसि हथियारनि जी छांव में ॻोठ जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़े बैदि धुरनि में शिकतान तेज़ थी वई ऐं वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल थी नाहे सघियो, नई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। वाज़िह रहे त 3200 एकड़ कच्चे जे ज़मीन जी मालिकियत मरहूम सरदार मुमताज़ अली ख़ान भुट्टो ऐं ज़रदार असद खोड़ो जे धुरनि में गुज़िरियल 11 वरनि खां तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जा 24 ॼणा मारिजी चुका आहिनि, जिन में खोड़नि जी धुर जा 14 ऐं भुट्टनि जी धुर जा 10 ॼणा शामिल आहिनि, जॾहिं त खूनी तकरार तां राति क़तल कयल मोहम्मद अज़ीम कुड़ियो जे क़तल बैदि मारिजी वियलनि जो अंगु वधी 25 थी वियो आहे।